नाज़िम खिप्रो में गोठ मलूक तर्ज रहवासिन बासरन जी ज़ुल्म खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। तफ़सील असद शाह जी हिन रिपोर्ट में। खिप्रो लॻो अछड़े थर जे ॻोठ मलूक तड़ जिते बासरन पारां ॻोठ ते कब्ज़ो करण ख़ातिर मिसकीन मारू माण्हुनि खे लॾाइण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। रहवासिन एहतजाज कंदे आवाज़ टीवी न्यूज़ अॻियां धाहींदे चयो त असांजे ज़ुल्म नाक असांखे वेहण कोन था ॾियनि। पाकिस्तान जे असांजो दाद करे त वाइदे न त पोइ असांजो अलाह आहे को का ॻाल्हि कोन्हे का। इहे चवंदा त हितां टपड़ खणे निकिरो न त ही भोंगा जेके साड़े कढसा। असां मिसकिन माण्हू असां सां एॾी जान नाजाइज़ी थी चुकी आहे जेको असांजो घर बि ढाहे विया, ओताक मुंहिंजी ठहियल उहो ढाही विया। अच्छा हुन खां पोइ घर जे राति सॼी घेरो हलियो आहे, कल्ह बि घेरो हलियो आहे। हू चवनि ईअं था त क़तल करण जे मारण जे चकर में आहिनि। मुंहिंजे पोयां धमकियूं ॾियनि पिया ऐं तुंहिंजा भाउ ऐं तव्हांखे मारंदासीं ऐं घर साड़ींदासीं या हितां खां टपड़ खणे निकिरण जी करो। हीअ सरकारी आहिनि, कंहिंजी बि खणत कोन्हे। अॼु खां 150 साल थिया आहिनि असीं हिते वेठल आहियूं। असांजे ज़ुल्म ऐं कहर असांजे सॼी राति असीं पगेटाणा बीठड़ा रहिया असांजे नियाणियूं मथे बेअदबी करे असांजे ज़ुल्म नाक चवंदा टपड़ खणो बसि तव्हांखे मारसां त टपड़ खणे निकिरो था। ज़मीन सरकारी आहे, ॿियो कंहिंजो सरकारी ज़मीन आहे। चोरी घर मंझि घिड़िया आहिनि, असां सां ज़ुल्म आहे। असां नियाण खे धिका न, मुंहिंजी माउ 100 साल जी उनखे धिका आहिनि, तकलीफ़ ॾाढी ॾिनी आहे। असां सां बेइज़तियूं माने न जास्तियूं, असां सां ज़ुल्म कहर हले पियो। उनजे लाइ गवर्नमेंट पाकिस्तान जी अदालत करे सघे थी। असीं 150 साल जा वेठल आहियूं। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इंतज़ामिया खे घुर्जे शफ़ाफ़ नमूने जांच करे। कैमरामैन सज्जाद शरफ सां गॾु असद शाह, आवाज़ टीवी, खिप्रो।